दिलावर ही छा? हाँ चाचा। हलिया पुट हलिया। पुट वे वे। दिलावर पुट तू पंहिंजे पाण खे धारियूं न समझ। चाचा हाशिम खे मां पंहिंजो सॻो भाउ सम्झो। अॼु जेकॾहिं मुंहिंजो भाउ बेवसी ऐं बंदी में आहे त हिननि ॾुखियनि ॾींहंनि में मां तव्हांखे अकेलो कीअं छॾे ॾियां? दिलावर पुट तुंहिंजे मरहूम पीउ सां मुंहिंजी भाइटी बिरादरी हुई। ज़ात ते ॾात न आहे हूंदी पुट, रुगो सच्चाई हुअणु घुरिजे। पुट तो पंहिंजाइप जो हक़ अदा कयो आहे, पर हाणे हाशिम लाइ भॼ डुक कर। चाचा तव्हां को बि फिक्र न कयो, हाशिम जल्द आज़ाद थी। दिलावर पुट पंहिंजी न्याणी आलिया जो बि भट थो ईअं हणी खणी विया ॼण मुंहिंजी न्याणी ॼाई न हुजे। चाचा मूं हथियार फिटा न आहिनि क्या, भला रखी छॾिया था ऐं मूं सोचियो आहे त पहिरियां संगत साथ राजूने तरीक़े सां कोशिशूं कंदुसि। कुझु बि न वरियो त हथियार परे कोन्हनि चाचा। चङो चाचा मां हलां। चङो। जानो हाँ तो मथा केतिरो एतबार करे सघां थो। रेसनडा साह ॾींदुसि वेसा न विझाईंदुसि। जानो ख़बर अथई त ही जहिड़ा झटा खून छा था थियनि? रेस मां मामूली माण्हू आहियां, अव्हां बादशाह आहियो। अव्हां जूं ॻाल्हियूं असांजे सम्झ खां वॾियूं हूंदियूं आहिनि। जानो ही जेको हेॾो सारो अमण मतो हो न, इन जो कारण थई इश्क। इश्क? हाँ जानो इश्क। इश्क जी आतिश मूंखे एॾो त अंधो करे छॾियो आहे जो सम्झ में नथो अचे त मां छा कयां। रेस जेकॾहिं ॿुधायो था न त खोले ॿुधायो, मुंहिंजो सिर हाज़िर आहे। जानो हाशिम जी भाटी ससुई मुंहिंजो साउ आहे, मुंहिंजो प्यार आहे ऐं ससीअ खां सवा मां अधूरो आहियां। रेस हुकुम कर ससीअ खे खणाए अचूं। न जानो छो त जॾहिं मूं ससीअ खे हासिल करण जी कोशिश कई त उन जे नतीजे में असांजे ॻोठ जा 6 माण्हू मरिजी पिया। हेॾी वॾी कुर्बानी ॾियण खां पोइ बि ससी मुंहिंजी न थी त पोइ आख़िर छा कजे रेस? जानो बाबा ऐं शमू मूंसां धोखो कयो आहे। बाबा चाहे थो त मां कंहिं अमीर छोकिरीअ सां शादी कयां, पर मुंहिंजी दिलि थी चवे त हिन राज जी राजबाई ससुई थी। ईअं ई थींदो रेस, तो हुकुम त कर। जानू बाबा ससुई बदिरां ससुई जी भेण आलिया खे खणी आयो आहे ऐं उन जी शादी शमूअ सां कराए छॾी अथई, पर मुंहिंजे दिलि जो गुलशन अॼु बि वीरान आहे। बाबा जेको कुझु शमो कयो न रेस वॾे जे चवण ते कयो। तव्हांजे त नज़र में सुठो कोन कई।
इन करे त चवां थो जानू त तूं मुंहिंजो साथ ॾे त जीअं ससीअ खे हासिल करे पंहिंजो घर आबाद कयां। वैसे मूं चयो न तव्हां सां सिर लॻे त पोइ तयारी कर जानू, जल्द ससुई खे मां हवेली में ॾिसण थो चाहियां। ठीक आहे रे सर। चाचा पलिया तूं हिते पे बकरियूं चारी घर कंहिंखे छॾे आयो आहीं? छो दिलदार खैर त आहे? अच्छी दाढ़ी अटो ख़राब। अरे छो अची पीड़ीअ में ख़राब थियो आहीं? बान संभाले ॻाल्हाए बदतमीज़ चरा। न पढ़ण खे कमज़ोर न समझ। अॼु बि मां तो जड़नि 6 छोरनि लाइ अकेलो ई काफ़ी आहियां। कुछ गैरत कर चाचा पलिया, कुछ शर्म कर। अच्छी दाढ़ीअ में धारनि माण्हुनि खे घर में तो वठी वञी। नौजवान धीअरूं थी घर में, कुछ उन्हनि जो तो ख्याल कर। दिलदार मां तोखे बहितर समझंदोसि, पर न, तूं जंहिं शक जे बुनियाद ते ॻाल्हाईंदो इहो ग़लति आहे। छा ग़लति आहे छा सही आहे, पर हाणे ईअं न थींदो। दिलावर खे चओ त वरी तुंहिंजे घर जो रुख न करे। घर मुंहिंजो आहे, छलाई तूं थो। अरे कंहिंजी टेक ते? सरदार शाह जमां जे राज जो आहियां, हुनजे बाग जी चौकी ॾींदो आहियां। त पोइ सरदार शाह जमान खे वञी दां ॾे, उहो मूंसां ॻाल्हाईंदो। बाक़ी दिलावर मूं लाइ हातिम आहे, सालार आहे, हाशिम आहे। ठीकु आहे, इन ॻाल्हि खे मां बि ॾिसी रहंदुसि। केतिरी ताईं तूं धारे माण्हू खे घर में थो वठी अची? पराओ तोला आहे, असांखे त पुट खां वधीक आहे। पेट में ॾाढो सूर आहे मां। सूर छॾे वेंदे बा। आई मीरा, ॾिस घर में का जमर जी टिक्की हुजे तो घोटे दे। चाची अचे खंड जो शरबत पियारे, अल्लाह कंदो सूर छॾे वेंदस। उथे पुट पी। चाची मसाले वाले डब्बे में अध टिक्की पई हुई, साफ़ ही नथी लभे। मीरा घर में ॾिस को ॾोकड़ पैसो आहे, ॿाहिरां हट तां का टिक्की घुराए ॾे। हाँ चाची। असल में जे पेट जो सूर झको न थियो आहे छा? न बाबा। बाबा खंड जो शरबत ठाहे पियारियो अथऊं, अल्लाह कंदो पेट जो सूर लही वेंदस। मां डॉक्टर खे वठी अचां छा? बाबा तो वटि पैसा आहिनि छा? न थिए, पैसा त न आहे। पोइ डॉक्टर मुफ्त में इलाज कंदो। किथां उधारा वठंदुसि मां? हाणे ज़री न करे त करे छा? बच्चा न पुट वया, हिकिड़ो भाउ काठ में पियो आहे, घर बुख बदहाली जो शिकार बणिजी वियो आहे, बरकतुनि जा भंडारा खाली थी विया। बाबा सूरन के सोचण बजाय तू जल्दी वञी डॉक्टर के वठी अच। अम्मा छो न सोचियां सूरन ते? तव्हां पाण ॾिसो न, एतिरो पाण खे हया खां खाली कयां ऐं डॉक्टर खे चवां उधर ते इलाज कर। वाह मुंहिंजा मालिक वाह, अलाए कहिड़ा इम्तिहान थो वठी। बाबा अल्लाह साईं सब्र वारनि सां गॾु आहे। रिज़्क़ जो मालिक मुंहिंजो मौला आहे। अॼु तंगी ॾिनी अथसि, सुभाणे तवंगर बि हू पाण कंदो। बाबा ई वठ।
बचा ही अब्बा अमण वरू मां ही मूंखे ॾिना हुया ऐं चयो हुयईं त जॾहिं तूं कुंवार पड़जी त इहे तूं पाए छॾ। मीरा ही तू अदे की छो थी दी? असलम जे इलाज खां वधीक मुंहिंजी ख़ुशी न आहे चाची। मुंहिंजा कन ॿुसा सही पर पंहिंजे सोट जी इहा तकलीफ़ कीअं बर्दाश्त कयां? बाबा खणी वञी खपाए इहे ज़ेवर। ही जेवर आत्म जी मां खे मुंहिंजी मां शादीअ में ॾिना हुआ। बाबा एॾा साल सांडियल हुया, अॼु बेवसीअ जी बुख ख़त्म करण लाइ विकणऊं था। भली विकणो पर मानी जा मयारी थींदो। ईअं चई असांजी ज़बान बंदी न कर अब्बा। अदा जंहिंजी शइ हुई उन ते ॾेई छॾिया न, हाणे त मीरा जा आहिनि न। हा मां पर हाशिम खे ख़बर पई न ॾाढो ॾुखारो थींदो। ज़रीना करे त करे छा? मां हाशिम खे सम्झाईंदसि पुट खां वधीक भाइटी जा ज़ेवर प्यारा कोन कंदो। हा अब्बा चाची सही थी चवे, वञी विकिणी अच। हूअं बि इहे शयूं महल लाइ मड़बियूं आहिनि। ठीकु आहे मां असलम खे पाण सां वठी थो वञा, पर डॉक्टर खां दवा वठी ॾींदोसांसि। ही ज़ेवर मूंखे रुमाल में विझ। वञ भली तू यार जानी दिल त सारी दो न वञ भली तू यार जानी दिल त सारी दो न हिकु अॻे मोटो आया बिहार मारी दो न वञ भली तू यार जानी सारी दो न वञ भली तू यार जानी दिल त सारी दो न वञ। तोभां बा तोभां पल्ले पीरी में अचीड़ा कम कयां जो ॿुधाईंदे बि शर्म थो अचे। पल्ले कहिड़ो धंधो शुरू कयो आहे जंहिंजी अरे असांखे ख़बर न आहे? धारे न माण्हुनि खे घर में तो वठी वञे। दिलदार कहिड़ा धारिया माण्हू? दिलावर मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे दिलावर खे पल्ले जे घर वेंदे। पल्ले जे घर में कलाकनि जा कलाक गुम थी थो वञे, ख़बर न आहे केरु आहे, ज़ात बिरादरी कहिड़ी अथसि। जीअं पल्ले जा पुट बुआ आहिनि, हाशिम जेल वियो आहे त खोपो खोड़े अची हाशिम जे घर वेही रहियो आहे। बराबरि दिलदार तूं सचो आहीं, मूं बि दिलावर के पल्ले जे घर वेंदे ॾिठो आहे। यार इहा बि का गैरत आहे? गैरत वारे माण्हू जो इहो कमु न आहे जो धारे माण्हू खे घर वठी अचे। पल्ले जूं जवान धेरियूं आहिनि, असां या बेहयाई हिन ॻोठ में बर्दाश्त न कंदासीं। बिल्कुलु पल्लियो त असां ॻोठ वारनि खे घटी मां लंघण बि नथो ॾे, बाक़ी दिलावर खे रननि जे विच में विहारे वेठो आहे। या बेहयाई असांजे ॻोठ में न हलंदी। जे ॻोठ वारा मूंसां साथ ॾियनि त दिलावर खे आउं ॻोठां डोड़ाए डोड़ाए कढंदुसि। जहिड़े जी ज़रूरत न आहे दिलदार, पल्लियो सिधो माण्हू आहे, छो न था ॻाल्हायूं? पल्ले सां छो ॻाल्हायूं, सरदार शाहज़मा सां ॻाल्हाईंदासीं, रुॻो तव्हां ॻोठ वारनि जो साथ घुर्जे। राज खे ताहूं ॾींदो थो वते त बसरा खे चओ मूंखे इजाज़त ॾे त मां ॿी शादी कयां। कहिड़ी आहे हूर परी मूंखां वधीक सुहिणी, मुंहिंजे चपनि खां वधीक चप अथसि, मुंहिंजे नक खां वधीक को सुहिणो तोते जे चुंप जहिड़ो नक अथसि, का अखि हेॾी मुंहिंजे कटोर जहिड़ी अखि अथसि, मुंहिंजे बूथ जहिड़ो को सुहिणो बूथ अथसि, बेगा खान बसरा जहिड़ी कचे तड़ी पके,
राज रुलियल आहियां राज दर दर जो पानी पीतो थमे मता मूंखे ईअं सम्झे मुंहिंजा फ़क़ीर बि फेरा ॾींदा था वतने। बस कर तू मूंखे रुगो इहो ॿुधा त तुंहिंजी उहा ॿुजी किथे आहे जंहिंसां तुंहिंजो मां आवाज़ बंदि कयां, छो त तूं सही माण्हू न आहीं। मां माण्हू सही आहियां, खोट तो में आ। कहिड़ी मुंहुं में खोट आहे? डॉक्टर त चवनि था तूं सही माण्हू आहीं, बसरा जा बटण भॻल आहिनि। ओ बसरा इन करे थो चवां त तूं इजाज़त ॾे त मां ॿी शादी कयां त को ॿ टे ॿार ॼमनि त का घर में वसम वधे। बसरा इहो बर्दाश्त कोन कंदी, छो त मां जहिड़ी कचे तड़ी पके तूं वरी वते ॿीहर न सां राग ॻाईंदू। नक वात ते लत ॾेई इहो नक पटे कढंदीसांइ, बेन कोन करे छॾियां। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतनी। इन्हनि फ़क़ीरनि जे करे त तूं ॻाल्हाई थी, न त मां वात बनी खोपो करे विझाएं। उथी घर ते वञ, अते पले जो आवाज़ आ। आयो आयो बसरा कचे हुजे या पके मुंहिंजा फ़क़ीर वठनि था फेरा कंदा। हे भी हाणे मुड़ुस माण्हू आहे, हा मथो हणे पियो। अहिड़ो हुजे त कूंधर न सॾिजे हा, जेतिरो आहे ज़मीन में ओतिरो आहे मथे। ॻाल्हाए थो पियो, खोपो वात करे छॾियां हा। बस मिड़ाई असां बि अमर जूं बंदियूं औरतूं, न त तूं ऐं मूंखां ॾाढो थिए। तूं सही माण्हू न आहीं भाऊ पलिया। तूं छो भाग रही यार, माफ़ करें। अचो 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 यार, हलिया हलिया हली आए अदा। अदा फ़क़ीरनि फेरो कयो थी या कंहिं मुक्त ठोकियो अथई जो बंदि पियो? जे इहा ॻाल्हि न आहे त ॿुधा, कंहिंखे थो परणाई त संग ॻोल्हे वठां। हो बेगा ही वठ, वाणे खां ॾोकड़ वठी। छोकिरी जी तबियत बि ठीकु न आहे ऐं घर जी परेशानी बि वधी वई। वाकई अदा पलिया सही थो चई। तुंहिंजे घर खे बि अलाए कंहिंजी चुर्च चटे वई आहे जो वेले लाइ बि मोथाज थी पियो। हल बसरा में टेढ़ी कचे टेढ़ी पके मुंहिंजा फ़क़ीर बि फेरा ॾींदा था वतन पिया। छा त ते पले जे साल जे हथ जी बुसरी पकल हुई, मां खाधी मां। बेगा खान तूं ने माला लाइ काथे हुए? बस जी वक्त वक्त जी ॻाल्हि। फिलहाल बेगो खान रुगो महल करे। ज़ेवर आहिनि? हाओ। घणा पैसा खपनि? 50,000 खन त वठी ॾे। व्याज जी त ख़बर अथई न, मां त न वठंदुसि पर वाणियो त वठंदो न। इन करे त तो वटि आयो आहियां बेगा खान। मतां वाणी वटि मुंहिंजो सोन ॻरी वञे, वते हथरादू व्याज हणंदो। बेगो बसरा जो मुड़ुस आदा, इहा बेहयाई करे त ये भञी विझांसि। मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतनसि। हा पलिया खान, मां ज़ामिन मुंहिंजी शइ ॾिनल हूंदसि न, वाणियो वर वग़ैरह कोन ॾींदो। उथ त हलऊं। आओ भाइण, चङाई थी गई। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया। सभु सणाई थी गई, परवाह ई न करंदा। चाचा पलिया खेर त आहे? असलम ते छा थियो आहे? केॾां थो वठी वञे? दिलावर पुट, असलम खे पेट में सूर आहे। काल्ह खां वठी घर में गुंधण बि कोन हो, कंहिं मानी बि न खाधी आहे। चाचा तव्हां मूंखे छो न ॿुधायो? तोखे छा ॿुधायां पुट, तो पान ॾिठो पए त हिकु हिकु पहिरू करे खपाए छॾियो। हाणे बेगे जी महिरबानी सां सोन वाणे वटि रखी पैसा वठी आयो आहियां। चाचा तव्हां मूंखे ॿुधायो, हर माण्हू जे अॻियां तव्हांखे हथ टंगण सुहे कोन थो। सुहे या न सुहे, पर तुंहिंजा एहसान केतिरा कुड़न देखूं। पुट कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़री वेंदो, पर हाशिम जी आज़ादी जो छा थियो? मूं कुझु दोस्तनि सां सलाह कई आहे,
केस कुछ अहिड़ी नौबत जो आहे वक्त लॻंदो। बस तो रुगो मूंखे हाशिम हिते आणे ॾे, बाक़ी घर जा ॾोरण मां पाण ॾींदुसि। पहिरियां मां बेगे खां वठी ईंदुसि, सुभाणे मां यार हाशिम जो मयारी थी पवंदुसि। मुंहिंजे हूंदे चाचो पलियो न्याणियुनि जा ज़ेवर गिरवी रखे, मां पैसा ॾेई इहे ज़ेवर वापसि कंदुसि। दिलावर धारियो थी करे पलीअ जे घर थो वञे। पलियो त पाण मुतबर माण्हू आहे, पोइ गैर माण्हूअ जो घर में वञण जो सबब छा आहे? साफ़ ज़ाहिर आहे सरदार साईं, पले जे पुटनि जो मरण ऐं हाशिम जेल वञण सबब खटी कमाई जी खोट खाई विझनि। दिलावर पले जे धीअ मीरा ते महू आहे, तॾहिं तो प्यारे एवज़ पैसा खाराइनि। दिलदार पहुतान उहो हण जंहिंजो एर ई खुरो हुजे। मता सुभाणे इल्ज़ाम एवज़ मुंहिंजे हथां पाण माराई। सरदार साईं ॻाल्हि जो खुरो पेर आहे, तव्हां भले बेगे खां जांच कराए ॾिसो। हल मां जांच करायां थो। ठीकु आहे सरदार साईं। बेगा तूं छा थो समझी? दिलदार जी ॻाल्हि सही आहे? सरदार साईं मूं खणी दिलदार ते इतबार न अचे हा, पर अॼु पलियो ज़ेवर खणी आयो, वाणे वठी व्याज ते किरायनामास। पलियो जीअं वियो उन ई पेर ते दिलावर आयो। 5000 वरतल वापसि करे ज़ेवर मोटाए वियो। माना त हाल में गुज़ारो आहे। बेगा दिलावर दर ते पकड़े ॾे मूंखे, न त हाशिम जे पहुचण खां पहिरीं खानदान ख़्वार थी वेंदुनि। अलाह ख़ैर कंदो सरदार साईं, वरी बि जांच कयां थो।